खैरपुर के पुरानी क़ौमी शाहराह ते ड्रेनेज जे नाले ऐं तामीर थींदड़ रोड जे तामीराती कम में नाक़िस मटेरियल इस्तेमाल करण जी शिकायतुनि ते पीपीएम ने ڈاڪٽر नफीसه शाह तामीराती कम जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते ड्रेनेज नाले जो कमु मुकमल थियण खां अॻु ई केतिरनि ई हंधनि तां टुटण सबबि ڈاڪٽر नफीसه शाह पब्लिक हेल्थ खाते जे इंजीनियर साजन मलिक खे छंड पटींदे चयो त नाले में मयारी मटेरियल इस्तेमाल करे आरसीसी जो कमु मुकमल कयो वञे। हुन असिस्टेंट कमिश्नर सफ़दर मीरानी ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि खे हिदायत कंदे चयो त नाले ऐं रोड जे तामीराती कम में मयारी मटेरियल इस्तेमाल कयो वञे। जेको बि अमलदार कोताही कंदो त उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। उन मौक़े ते पीपी अॻवान अली शेर मकोल, अली मदद शाह, ज़ाहिद गंभीर, मुनीर मंगी ऐं ॿिया लाॻापियल अमलदार, पीपी अॻवान ऐं कारकुन साणस गॾु हुआ।